खबर शामिल कई पिया तलार मां रिपोर्ट मोहम्मद हनीम वला जी। तलार आख़िरकार तलार जा माज़ूर जेके 36 ॾींहं खां पंहिंजे हक़नि लाइ प्रेस क्लब तलार अॻियां बुख हड़ताल ते वेठा हुआ, उन जी वाह लाइ पाकिस्तान मुस्लिम लीग नून ज़िला बदीन जे सदर हाजी इब्राहिम कंबो तलार पहुची माज़ूरनि खे जूस पियारे उन्हनि जी बुख हड़ताल ख़त्म कराए छॾी। उन मौक़े ते मुस्लिम लीग नून जे ज़िला सदर हाजी इब्राहिम कंबो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त माज़ूर गूंगा गुज़िरियल 36 ॾींहं खां मुसलसल सरापा एहतजाज बणियल हुआ। उन्हनि जा मुतालबा जाइज़ हुआ। अफ़सोस सां चवणो थो पवे हिन तक जे चूंडियल नुमाइंदनि समेत को बि कामूरो हिननि वटि लड़ी न आयो। असां मुस्लिम लीग नून जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे क़यादत ते एतमाद कंदे अवामी ख़िदमत ते यकीन रखी प्रेस क्लब तलार पहुता आहियूं। माज़ूर गूंगनि सां मुलाक़ात करे सनद जाइज़ मुतालबा ॿुधी आला क़यादत आॾो रखी हिननि जा मसइला हल कराइबा। माज़ूर गूंगनि जे 36 ॾींहं खां एहतजाजनि अलामती बुख हड़ताल जूस पियारे ख़त्म कराए छॾी आहे। असां बिना फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था। असांखे माज़ूर गूंगनि जो अहसासु आहे। असां जल्द वफ़ा खां माज़ूरनि गूंगनि जी मदद करे माज़ूरी वज़ीफ़ो शुरू कराए हिननि जे मुरझायल चेहरनि ते ख़ुशी आणंदासीं। उन मौक़े ते मिनारिटी विंग जे ज़िला सदर मंजी लाल कांटी सां साजिद जानी कश्मीरी मुख्तियार अहमद जमाली साणस गॾु हुआ। इंशाअल्लाह माज़ूर आहिनि ही कंहिं बि माशरे ते या समाज ते पाड़े ते बोझ न आहिनि। सुभाणे असीं बि माज़ूर थी सघूं था। हिकिड़े लम्हे जी ॻाल्हि आहे, हिकिड़े मिंट जी असीं बि माज़ूर थी सघूं था। इन लाइ असांजा ही भाइर आहिनि, असांजा मुस्लमान भाइर आहिनि, इंसानी जे नाते बीइंग ह्यूमन राइट। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा ज़िला बदीन में नुमाइंदा आहियूं ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट जा वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज मियां शहबाज शरीफ़ साहब, क़ाइद मोहतरम मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब, उन्हनि जा नुमाइंदगी कंदे असीं ज़िला बदीन जे जेका ख़ासि बुख हड़ताल कैंप हुई उन ते हाज़िर थियासीं त हिननि खे मुतमइन करे रमज़ान शरीफ़ तमामु मोहतरम अज़ीम महीनो आहे, मुसलमाननि जो अज़ीम सगोरो महीनो आहे। इन महीने में को बि मुसलमान रोज़ा रखी सघे त बुख हड़ताल ते न थिए। इन सिलसिले में असीं हाज़िर थिया आहियूं। इंशाअल्लाह हिन में असांखे कामयाबी थी वेंदो। बैतुल माल मां वफ़ाक़ी इदारो आहे त बैतुल माल मां हिननि जो वज़ीफ़ो मुक़ररु थिए जो हिननि खे हर महीने वज़ीफ़ो मिले ऐं पंहिंजी इज़त नफ़्स मजरूह बि न थिए, माठ करे उहो वज़ीफ़ो वठी पंहिंजो इज़त नफ़्स सां गुज़ारो करनि।